तो हिकड़ी सुन्नत ते अमल करण सां तव्हांखे 100 शहीदन जो सवाब नसीब थींदो। समझो ना? हिकड़ी सुन्नत ते अमल करण सां 100 शहीदन जो सवाब अल्लाह ताला तव्हांखे नसीब फरमाईंदो। जेकी भी फैज़ आ, बरकत आ, भलाई आ, सा सब महबूबन करीमन जे सुन्नत में ही रखियल आ। समझो ना? फैज़ जा मरकज़ ॿ आहिनि। हिकिड़ो आहे रहमानी फैज़, ॿियो आहे शैतानी फैज़। समझो था? हिकिड़ो रहमानी फैज़ आहे जंहिंमें दीनदारी आहे, ख़ैर आहे, नेकी आहे, अमल सालिह आहिनि, इहो आहे रहमानी फैज़। ऐं ॿियो वरी आहे शैतानी फैज़। शैतानी फैज़ में जीअं रहमानी फैज़ जो असर हूंदो आहे तीअं शैतानी फैज़ जो बि ईअं असर आहे। चोरी, ज़ोरी, ज़िना, शराब, जुआ, बेहयाई, गंदाई, इहो सभु शैतानी फैज़ आहे। शैतानी फैज़ जो मरकज़ इब्लीस पलीत आहे, शैतान लईन आहे। ऐं रहमानी फैज़ जो मरकज़ गुंबद खदरा जो धणी आहे। महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात इहो रहमानी फैज़ जो मरकज़ महवर गुंबद खदरा है। पूरी दुनिया में फैज़ वंडजे पियो थो मुझे सोने सरदार जे दरबार तो। इन्नमा अन कासिमुन वल्लाहु युती, दींदो अल्लाह वा, वंडींदो मिठो मोहम्मद करीम। समझो था? रहमानी फैज़ मिलंदो आहे मदीने वारे साईं वटां, ऐं शैतानी फैज़ इहो वरी इब्लीस विराए थो वेठो। मुंहिंजा दोस्तो, हाणे तव्हां नज़र फेराए ॾिसो त दुनिया में तव्हांखे इब्लीसी फैज़ बि नज़र ईंदो, रहमानी फैज़ बि नज़र ईंदो। हिकिड़नि जो अॻुवाण ऐं रहबर रहनुमा मदीने वारो साईं आहे, ऐं ॿियनि जो अॻुवाण इब्लीस शैतान पलीत आहे। इब्लीस अॻुवाणी कयूं काॾे वठी वेंदो? जहन्नम ॾे। ऐं मदीने वारो मीर अॻुवाणी करे वठी वेंदो जन्नत ॾे। समझो था? हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो तव्हांखे कंहिंजी अॻुवाणी में वञिणो आहे। महबूब जी अॻुवाणी में वञिणो आहे न, जन्नत ॾे वञिणो आहे न। तो मुंहिंजा दोस्तो, पोइ उहा वाट वठो जेका महबूब सेखारी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था, पंहिंजो मिसाल ॾिनो अथनि त मां मोहम्मद करीम जो मिसाल हीअं आहे। कीअं? पाण फरमायूं त हिकिड़े माण्हू को ताम तयारु कयो, सुहिणो अजीब लज़ीज़ ताम तयारु कयईं, हिकिड़ी आलीशान जॻह ठाराई, उन में ताम तयारु करे पोइ हिकिड़े के दावत ॾियण जे लाइ मोकिलियईं त वञ हिननि माण्हुनि खे दावत ॾे त मुंहिंजे घर अचो ऐं मुंहिंजो ताम अचे खाओ। पोइ उहो दावत ॾियण वारो आयो, सभिनी खे दावत ॾिनी, बाबा हलो फलाणे जो दावत आहे, अहिड़ा अजीब लज़ीज़ ताम ठहिया पिया आहिनि, तव्हां हली खाओ। पोइ जंहिं उहा दावत मञी उन घर में वियो, उहो ताम खाईंदो, उहो मज़ो माणींदो। पर जंहिं उहा दावत मञी न, उहो महरूम रहिजी वेंदो, ख़ाली सखणो ठलो रहिजी वेंदो। महबूबन करीमन फरमाए त मुंहिंजो मिसाल ईअं आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहू जन्नत वारो घर ठाहियो आहे, उन में तरह तरह जूं नेमतूं बनायूं आहिनि। हाणे अल्लाह ताला मूं मोहम्मद करीम खे पंहिंजे ॿाननि ॾे मोकिलियो आहे त वञ मुंहिंजे घर जे लाइ वञी ॿाननि खे दावत ॾे। मां तव्हां ॾे रब जी तरफ़ां दावत खणी आयो आहियां। जेको मुंहिंजी दावत खे क़बूल कंदो उहो जन्नत ॾे हलंदो, उहो हली जन्नत जा मज़ा ऐं नेमतूं हासिल कंदो। जेको इहा दावत क़बूल ई न कंदो उहो महरूम रहिजी वेंदो। मुंहिंजा दोस्तो, हाणे तव्हां ॿुधायो त महबूब वारी दावत क़बूल कबी या न कबी? हा, क़बूल कबी न?
जे उहा दावत क़बूल कबी त पोइ चयो मञणो पवंदो, महबूबनि जो हुकुम मञणो पवंदो, जेको फरमाइनि था, जेका ॻाल्हि ॾिसनि था उन ते असांखे अमल करणो पवंदो। सम्झो था? महबूबनि करीमनि कहिड़ी ॻाल्हि ॾिसी आहे? सभ खां पहिरीं त निमाज़ पढ़ो, 5 वक़्त निमाज़ पढ़ो, सारे संभाले अल्लाह जो फर्ज़ अदा कयो। कंहिं बि सूरत में निमाज़ छॾणी न आहे। देश में हुजो, परदेस में हुजो, पंजनि में हुजो, परावन में हुजो, चङा भला हुजो, बीमार हुजो, पर निमाज़ छॾणी न आहे। बीही नथा पढ़ी सघो त वेही पढ़ो, वेही नथा पढ़ी सघो त इशारनि ते पढ़ो, वुज़ू करे नथा पढ़ी सघो त तयम्मुम करे पढ़ो, पर पढ़ो ज़रूर, छॾणी न आहे। सम्झो था? हाणे हिकिड़ा माण्हू चवंदा बाबा निमाज़ रोज़े ते कोन्हे, बसि दिलि साफ़ हुजे। इब्लीस बि हेॾी वॾी इबादत कई, पोइ छा थियुसि? बाबा निमाज़ुनि रोज़नि ते कोन्हे। हा माना तंहिंजी माना त क़ुरान सभु अजायो आहे, नबी जूं हदीसूं अजायूं आहिनि, हुज़ूर जेको पैगाम खणी आयो सो अजायो आहे। जेकॾहिं ईअं आहे अलाह ताला बख़्शे छॾे त पोइ क़ुरान मोकिलियो छाजे लाइ अथसि? नबी पंहिंजो मोकिलियो छाजे लाइ अथसि? वदाइयन इलल्लाह बिइज़्नी, महबूब फरमाए त मां अल्लाह जे हुकुम सां अल्लाह ॾे सॾींदड़ तव्हां ॾे बणिजी आयो आहियां। मां अल्लाह जे हुकुम सां आयो आहियां, तव्हांखे अल्लाह ॾे सॾण आयो आहियां। हुज़ूर सॾनि बीठा, महबूब असांखे जन्नत ॾे सॾनि बीठा। हे चए थो त हुज़ूर जे सॾ जी का अहमियत ई कोन्हे का, बाबा रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे नवाज़े। बेशक अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे, पर अल्लाह जी बि इहा मर्ज़ी आहे न जेका पंहिंजे रसूल जे हथां चवराए मोकिली अथई। ॻाल्हि सम्झो था कि न? अल्लाह 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 अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, महबूबनि करीमनि जा फर्मा बरदार थियो, जेका दावत महबूब खणी आया आहिनि उन दावत खे क़बूल कयो। ॾिसो न, तव्हांखे बिरादरी जी दावत मिले त वेंदव, अदा बिरादरी जो सॾु मिलियो आहे, दावत मिली आहे, उनखे वञिणो आहे। पंहिंजा कम छॾे बि उन सॾु भरण जे लाइ वेंदा आहिनि। हाओ कन न, दोस्तनि जी या वॾेरे जी या कंहिं मिट माइट जी दावत मिले, उन दावत ते वञो। छा मदीने वारे मीर जी दावत ते कोन वेंदव? हा, 1000 कम हुजनि, उन्हनि खे छॾियो, अवल उहो कमु कयो जेको अल्लाह ऐं उनजे हबीब जे फर्मा बरदारी वारो। पोइ तव्हां ॾिसो, तव्हांजा दुनियावी कम बि अल्लाह ताला सरंजाम करे ॾींदो, न थियणा कम बि तव्हांजा थी पवंदा। अल्लाह ताला जल शान जो वाइदो आहे त जेकी महबूब जे फर्मा बरदारी में पंहिंजी कोशिशूं सर्फ कंदा आहिनि, उन्हनि जा ज़ाती कम अल्लाह ख़ुदि पंहिंजे फज़ल सां सरंजाम करे ॾींदो। हिकिड़ो माण्हू हो, उन बांग ॿुधी जुमे जी बांग ॿुधई, साईं वरी पाणी जो वारो बि ओॾी महिल वराइणो हुअसि, उठ बि गुम थी वियुसि। हाणे सोचीं त 3 कम साम्हूं आया आहिनि, पाणी जो वारो बि वराइणो आहे, उठ बि ॻोल्हणो आहे, ऐं जुमो बि पढ़णो आहे। हाणे जे जुमो पढ़ां थो त पाणी वारो छुटो ऐं उठ बि छुटो, जे उठ बि ॻोल्हण थो वञा त जुमो छुटो, पाणी जो वारो छुटो। हाणे कम 3 हिन, कम अवल कहिड़ो कयां? सोचे सोचे चई त हाणे अवल त अल्लाह जे दर जी हाज़िरी भरियां, अवल निमाज़ पढ़ां, पोइ ख़ुदा कंदो दुनिया जा कम बि थी पवंदा। सिधो सी मस्जिद शरीफ़ में आयो, वुज़ू करे निमाज़ जुमे जी पढ़ियईं, ख़ुतबो ॿुधई, दुआऊं घुरियईं। शाम थी जेॾी महिल मोटी बनी ते आयो, ॾिसे त हिकिड़ो माण्हू आहे सो कोडर कुल्हे ते खयूं, पाणी जा आड़ा बना भरिया बीठा आहिनि, ऐं उठ जी मार हथ में झलियूं बीठो आहे। बाबा तूं केरु आहीं? तूं मुंहिंजो पाणी बि भरियो आहे बनी में, वरी हे
तू उठ मुझो ॻोल्हे आई तू आई केरु चई बाबा मां जुम्मो आहियां तू जुम्मो पढ़ण वेहे तू अल्लाह जे कम सां अल्लाह ताला मूंखे तुंहिंजे कम सां मोकिले छॾियो हीअ पाणी बि बनी भरे छॾी त मां उठ बि ॻोल्हे आयो हाँ जेको अल्लाह जे कम सां हूंदो न जेको दीन जे कम सां हूंदो अल्लाह ताला हुन जा कम रुलाए छॾींदो ॿुधायो कोन रुलंदा जे रुलियल हूंदा त बि ठही पवंदा यकीन रखो न एतमाद यकीन तवकुल रखो त जेकी कम रब जो मां कयां थो मुंहिंजो रब मुंहिंजी मदद कंदो अल्लाह ताला जल शानो जे रहमत में उम्मीदवार थी अवल तव्हीं अल्लाह जो कम सरंजाम कयो अल्लाह ताला सभु कम तव्हांजा सरंजाम करे छॾींदो मनहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब तंहिंजो सभु भरवसो रब ते रखे त ॾिसो न हज़रत पीर सिंह रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला न मलफूज़ात शरीफ में लिखियल आहे त पाण फरमायूं त असांजे ॿेड़ी जो किश्तीबान मल्लाह आहे तवक्कुल तवक्कुल आहे जेका असांजी ॿेड़ी खे हलाए थी पोइ जाॾे वठी वञे पीर साईं लिखियो आहे त हिकिड़ो अल्लाह जो वली हो वञे पियो हज ते ज़ाल खे चयईं त मां हज ते थो वञा पैसो ॾोकड़ ख़र्च पाणी जेतिरो खपई ओतिरो ॾेई वञाए माई चयोसि घर वारी त जेतिरी मूंखे उमिरि ॾेई वञी ओतिरी रोज़ी बि ॾेई वञे जेतिरी उमिरि ॾेई वञी ओतिरी रोज़ी बि ॾेई वञे त बुज़ुर्ग चयो त उमिरि त मुंहिंजे हथ में कोन्हे का उमिरि त अलाह जे वस आहे चई पोइ जेको उमिरि ॾींदो सो रोज़ी बि ॾींदो तूं छाजे लाइ थो परेशान थिए जेको उमिरि ॾींदो सो रोज़ी बि ॾींदो रोज़ी जो ज़िम्मेदार उहो आहे बुज़ुर्ग हलियो वियो हज ते पोइ ओड़े पाड़े वारियूं जेॾियूं शरतियूं ने बीबी साइण वटि आयूं अधी जेको तोखे खाराईंदो हो सो वीचारो वियो हलियो हज ते बीबी साइण चयो जेको खाईंदो हो सो हलियो वियो जेको खाराइण वारो आहे सो अञा मौजूदु आहे घर वारो ख़ुदि खाइण वारो उहो हलियो वियो खाराइण वारो जेको आहे सो मौजूदु आहे अहिड़ी बेएतबारी अथव ख़ुदा ते जो सॼो ॾींहुं बसि ईअं ॻणतियुनि में आहे त हाणे छा थींदो हाणे छा थींदो बसि कॾहिं रब तव्हांखे बुखियो छॾियो आहे कॾहिं उञो उघाड़ो छॾियो आहे हिकिड़े हिकिड़े वटि 5-5 वॻा त हूंदा आहिनि कन न हा अच्छा कपिड़ा बि पायूं वेठा आहियो खीसे में पैसा बि रखिया अथव तॾहिं बि बेएतबारी अहिड़ी जो बसि ॻणती आहे त हाणे छा थींदो हाणे कीअं थींदो आहे की न ग़लति थो चवां हा मुंहिंजा दोस्तो तव्हां अलाह ताला जो ज़िक्र कयो रब ते भरोसो रखो पाण ई कम तव्हांजा रब सरंजाम कंदो उथंदे वेहंदे राति ॾींहुं पिया चओ अल्लाह 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 मिठी पाक बोली ओ ज़िक्र जी भलिया मिठी पाक बोली है मिठी पाक बोली ज़िक्र जी भलिया तॾहिं तो खे तो ताज़ बाहीअ मिलिया मिठो नालो रब जो तूं पल पल पचार चतुअड़ा चमन में आहीं ॾींहं चार मिठो मुल्क पंहिंजो न भुलिजी विसार चतुअड़ा चमन में आहीं ॾींहं चार भली कर बागन में चतुअड़ा बहारी
हुजे दिल ज़िबां तो ज़िक्र साण जारी। दुनिया जो कम भली कयो, कारोबार कयो, वापार कयो, धंधो कयो, पर दिल पई बोले अल्लाह अल्लाह अल्लाह। भली कर बागन में चतुड़ा बहारी। हुजे दिल ज़िबां तो ज़िक्र साण जारी। मिठो नालो रब जो तू पल पल पचार। चतुड़ा चमन में दाई ॾींहं चार। मिठू मुल्क पंहिंजो, मिठू मुल्क पंहिंजो, न भुलजी विसार। चतुड़ा चमन में आई ॾींहं चार। दुनिया फानी आहे, जिंदगी बेबकाए, जिंदगी बेवफाए। अॼु आयूं सुभाणे हे ही पिंजरो खाक मिट्टी जो मेहमान थींदो। ॾिठा सूसी मतन सुणा दुनिया में पे घुमिया फिरिया। ख़बर नाहे उन्हनि जो हाल, कब्र में यार छा हूंदो। हे ख़बर नाहे उन्हनि जो हाल, कब्र में यार छा हूंदो। दुनिया जे बेवफा गुल खे न बागन में बका हूंदो। असां खां पोइ असां जहिड़ा दुनिया में ॿिया लखे हूंदा। असांजो ही बदन प्यारो कब्र जी खाक में हूंदो। असांजो ही बदन प्यारो कब्र जी खाक में हूंदो। अल्लाह 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 अल्लाह। चो चो अल्लाह 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 अल्लाह। अल्लाह अल्लाह। महबूब फरमाइन था, मदीने वाला साईं फरमाइन था, कफा बिल मौत वाइज़ा। मौत जड़ो बियो को वाइज़ कोने, मौत जड़ी बी का नसीहत कोने। नजर करे ॾिसो त मौत वॾे खां वॾी इबरत आ। वॾा शाह हलिया विया, वॾे शान वारा हलिया विया, वॾा हाकिम हुकुमरान हलिया विया, सभु बेचारा मिट्टी जा महिमान वञी पड़े। सोच समझ के देख कबीरा ये मुर्दों का गाऊं, इसमें जग भर कोई न जिया किसका लीजिए नाऊं।
रामा मर गए, कृष्णा मर गए, मर गई लखूबाई। उसको साधु क्यों नहीं पूजो जिसको मौत न आई। अरे उसको साधु क्यों नहीं पूजो जिसको मौत न आई। पीर पैगंबर चल गए सारे, मर गए जुंगम जोगी। राज करनता राजा मर गए भेदुर रोगी। राज करनता राजा मर गए भेदुर रोगी। हर तबके जे मथा मौत आ। पीर हुजे, वडेरो हुजे, आफीसर हुजे, अमीर हुजे, पर मौत जो कड़ो यो प्यालो हर कंहिंखे ज़रूर पीअणो आ। हिन दुनिया खे छॾणो आ, पंहिंजे बच्चन खे यतीम बनाइणो आ, ज़ाल खे बेवह बनाइणो आ, हिन जग खे ख़ैरबाद चवणो आ। जेकी मेहनत सां मिल्कियतूं जोड़ियई, इहे हिक घड़ी में तोखे सभु छॾणियूं पवंदियूं। ओ मुंहिंजा दा कुछ होशधार, कुछ सियाणो थी, कुछ अकुल सिख। हिन फानी दुनिया सां दिल न लाए, दिल लाई त मुझे सोने मोहम्मद करीम सां दिल ला। जे दिल लाई त पंहिंजे मिठे मालिक करीम सां दिल लाए, जो चवंदो कर अल्लाह 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 अल्लाह। ओ पखी परदेसी अड़ादा वेठायूं उड़ाना। पखी परदेसी अड़ा वेठायूं उड़ाना। करे मल पूरी चुगी वठ के दाना। पखी परदेसी अड़ा वेठायूं उड़ाना। ओ पखी परदेसी अड़ा सिगे कर उड़न जी। वाई छो विसारई वतन ते वरण जी। ओ वाई छो विसारई वतन ते वरण जी। काॾे तुंहिंजा मारू, काॾे तुंहिंजा मारू, ओ छॾे विया अबाणा। पखी परदेसी अड़ा वेठायूं उड़ाना। हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं जो गुलाम कुमेल नालोस। गुलाम पोयूं हज़रत मौला अली अॻियों हलंदे हिकिड़े कब्रिस्तान खां गुज़र थियो। कब्रिस्तान खां गुज़रिया साईं जा कदम पाक रुकजी विया। हज़रत हैदर करार उन कब्रुनि ॾे निहारे फरमाइनि था, ओ कब्रुनि वारो, ओ कब्रुनि वारो, ॾियो त ख़बर तव्हांजो कब्रुनि में हाल कहिड़ो आहे। छा गुज़री, छा वयो वापरियो। ए कब्रुनि वारा का कब्र जी ॻाल्हि त मूंखे करे ॿुधायो। हिकिड़ी कब्र मां आवाज़ आयो, ओ सुहिणा अली, ओ प्यारा अली, हेॾों जी ख़बर असीं था तोखे ॿुधायूं, एॾों जी ख़बर तूं ॿुधाए त असांजे मरण खां पोइ असांजे घरनि जो हाल कहिड़ो आहे, असांजे बच्चनि जो हाल कहिड़ो आहे, असांजे घरनि में छा वयो वापरियो आहे। एॾों जी ख़बर तूं ॿुधा, हितों जी ख़बर असीं था ॿुधायूं। हज़रत अली सोने हैदर करार फरमायो, ए कब्रुनि वारो, तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजा बच्चा यतीम बणिजी विया,
तव्हां जूं ज़ालूं बेवह बणजी वियूं तव्हां जे ज़ालुनि वञी ॿिया निकाह कया तव्हां जे बदन जा कपड़ा ॿियनि जे बदननि ते अची विया तव्हां जे बिस्तर ते सुम्हण वारा ॿिया बणजी विया तव्हां जे मिल्कियतुनि जा वारिस ॿिया बणजी विया तव्हां जे उन्हनि खटोलनि ते सुम्हण वारा खान ॿिया बणजी विया तव्हां जा बचड़ा यतीम मिस्कीन बणजी विया हेॾे त इहो हाल बणियो आहे हाणे एॾो जी ख़बर ॿुधाई कबर मां आवाज़ आयो अली ओ सोना अली हिते त पुछाणो सॼो अमलनि जो आहे अली जन जा अमल सुठा हुया उन्हनि जूं कबरूं जन्नत जा बाग़ीचा बणजी वियूं उन्हनि जे नेमतूं आहिनि उन्हनि जे कबरुनि में राहतूं ऐं फरहतूं आहिनि ए अली उन्हनि खे ओॾो वारनि घरनि खां हिते कुशादा घर मिलिया आहिनि ओॾो वारी ज़ाल खां हिते भलियूं हूरूं मिलियूं ओॾो वारे नेमतुनि खां हिते वधीक भलियूं ऐं पायदार नेमतूं मिलियूं आहिनि पर ए अली जेकी मुजरिम हुया जेकी गुनहगार हुया अॼु उन्हनि जूं कबरूं जहन्नम जा खड्डा बणजी विया ए अली उन्हनि जा जिस्म कबर में सुॼी पिया फाटी पिया उहे उन्हनि जूं सुहिणियूं सुहिणियूं अखियूं जिन में कजल ऐं सुरमा पाईंदा हुया अॼु उन्हनि सुहिणियुनि अखियुनि में किवलियुनि ऐं माकोड़नि जा काफ़िला हलनि था पिया उन्हनि जे नक मझां गंद ऐं पूए हली रहियो आहे उन्हनि जे साॼे खाॿे दोज़ख जी बाहि भड़काई वई आहे ए अली जन जा अमल बुछड़ा हुया उन्हनि जूं कबरूं जहन्नम जा खड्डा बणजी वियूं आहिनि अल्लाह अल्लाह जॾहिं इहो आवाज़ मुंहिंजे सुहिणे अली ॿुधो एतिरो रुना जो साईं जी सुहारी मुबारक लुड़कनि में आली बणजी वई मुंहिंजा भला इन कबर में असांखे बि हलणो आहे दफ़न थियणो आहे असांखे बि कबर में कॾहिं यादि कयो थी इहा कबर मूंखे पुकारे थी पई रोज़ानो कबर सॾींदी आहे त ओ फलाणा पुट फलाणे जा मां ऊंदाहियुनि जो घर आहियां ऐं पाण सां का बत्ती अमलनि जी खणियो अचिजे ओ फलाणा पुट फलाणे जा मां नागनि बलाउनि विछुनि जो घर आहियां ऐं पाण सां अमलनि सालियनि जो को त्रियाक खणियो अचिजे हर ॾींहं में कबर सॾींदी आहे हर राति में कबर सॾींदी ओ कबर रोज़ तोखे पई थी पुकारे ओ कबर रोज़ तोखे पई थी पुकारे विलिया कीअं वेठे पंहिंजो रब विसारे या कम नहीं दई जैसा दिल तो लाती दुनिया दम गुजर थई अले छा हयाती ओ दुनिया दम गुजर थई दा अले छा हयाती करी जे की अजु कर करी जे की अजु कर ओ करी जे की अजु कर मता थई ममाती दुनिया दम गुजर थई दा अले छा हयाती ओ रुगे शौक तोखे घर माल ज़र जो न को खौफ तोखे कबर ऐं हशर जो ओ इहा कम नहीं दई जैसा दिल तो लाती दुनिया दम गुजर थई दा अले छा हयाती अल्लाह 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 ओदा नज़र कर तुंहिंजा मिट मारूअड़ा काॾे हलिया विया
तुझा यार दोस्त काॾे हलिया विया, तुंहिंजी मिठी अम्मा काॾे हली वई, कुर्बदार अबो काॾे हलियो वियो, जेको वात जा गिरह कढी खाराईंदो हुयो उहो अबो अॼु काॾे हलियो वियो, उहे ॿोलण वारा पखी अॼु काॾे उॾामी विया, उहे वाहेरा वैरान थी विया। ओ वेड़ा से तोड़ने भाए अदा जस जोगियड़न खे आहे, ओ वेड़ा से तोड़ने भाए अदा जस जोगियड़न खे आहे, जस जोगियड़न खे आहे अदा जस मारूअड़न खे आहे, वेड़ा से तोड़ने भाए अदा जस जोगियड़न खे आहे। ओ वेड़ा से तोड़ने भाए अदा जस जोगियड़न खे आहे, जस जोगियड़न खे आहे अदा जस मारूअड़न खे आहे। ओ से जसुता वञी मूमल माणे, दिलड़ी तनी खे ॾाढो थी ताणे, ओ से जसुता जेके मूमल माणे, दिलड़ी तनी खे वो ॾाढो थी ताणे, हो त उहे ॾिसां हे कर हाणे, ढेर मिटीअ जा ड्राहे अदा जस जोगियड़न खे आहे, ओ ढेर मिटीअ जा ड्राहे अदा जस जोगियड़न खे आहे, वेड़ा से तोड़ने भाए अदा अल्लाह 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 ओ मुजादा हिन दुनिया के हिन फना जे जहान के छड़नो जरूर पवंदो, पो अॼु न छड़ी त सुभाणे छड़ींदे, जे सुभाणे न छड़ी त परीं छड़नो पवंदी, पर छड़ींदे जरूर। हां या पक्का त हिन जहान के जरूर छड़नो आ, अल्लाह जे अॻियां पेश थियणो आ। ओ मुजादा इहा भी पक्का, इन में को शक नाहे त अॻिते अगर कम ईंदा त अमल सालिह कम ईंदा, आहे पक्का। हाँ अगते जे लाइ अगर नफ़े ॾियण वारी शइ आहे त सालिह अमल आहिनि। मुंहिंजा पो छो गाफ़िल बणियो आहे, पो छो तो सुस्ती ऐं ग़िफ़लत ऐं तकासुली करी, पो वेही चव अल्लाह अल्लाह, जेतिरो पुॼई अमल सालिह कर, नेकी कर, इबादत कर, अल्लाह ताला जी बंदगी कर, महबूब जी सुन्नत जी ताबेदारी कर, ऐं ॿियो पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठ। जेका हयाती गुज़री वई आहे उन में छा कयो अथई, हर को पंहिंजो वजूद जो वरक वराए ॾिसे, दफ़्तर हर कंहिं पंहिंजो साम्हूं आहे, अंदर वारो ॿुधाईंदुई, अंदर वारो तोखे ॿुधाईंदो त तुंहिंजी ज़िंदगी किथे गुज़री आहे। हाँ केॾी महिल पंहिंजे अंदर में झाती पाए, पंहिंजे गुनाहनि खे यादि करे, पंहिंजे ख़ताउनि खे यादि करे, केॾी महिल त ॻोढ़ा काढ़े ॾिस, रब खां माफ़ी वठी ॾिस,
पिशेमानी जा लुड़क हारे च मुझा मौला ए मुझा रब करीम तुखे वास्तो थई मिठे मोहम्मद करीम जो ए मुझा मौला मुखे डोहन गुनाहन जी माफी दे मुखे बख्श कर बराबर अगलो आया गदलो आया गुनहगार आया निकम्मो आया पर तुझो बानो आया ए मुझा मौला मुझो कम डोह करण तुझो कम डोह बख्शना अल्लाह जे दर ते जिमल पिशेमान थी इंदे माफी तलब थींदे त पलक घड़ीअ में लख गुनाह बख्शजी वेंदे ओ आयो की न चरखो चरिय खे कतण में आयो की न चरखो चरिय खे कतण में वियो वक्त गुज़री वियो वक्त गुज़री है वियो वक्त गुज़री सड़िय जो सुमण में आयो की न चरखो चरिय खे कतण में ओ मजान्या निवड़ी ततिय तंद न पाई दुनिया जे दंदन में उम्र वई अजाई ओ दुनिया जे दंदन में उम्र वई अजाई हाणे थी हणी हथ आयो सिज लहण में ओ आयो सिज लहण में आयो की न चरखो चरिय खे कतण में अठई पहर जागी जनी ऐट ओरिया ओ पंजा सुट कयाऊं मंझा पिरत पूरा उए मर त मर कने आरिय जे आतण में आयो की न चरखो चरिय खे कतण में चरखो वेही कदी अमल सालियन वारो मुंहिंजा दोस्त अल्लाह जी ज़िक्र वारी इहा डोर पियो सोर अल्लाह ताला जी बंदगी कर नेकी जे रस्ते ते हल गुनाहन खां बच बुरायन खां बच बेफरमानियुनि खां बच चोरियूं ज़ोरियूं ज़ुल्म शराब नशा अंदर काज़ी वेठो आहे अंदर मुफ्ती वेठो आहे पुछ तोखे ॿुधाईंदो कहिड़ो कमु चङो आहे कहिड़ो कमु बुरो आहे तोखे अंदर वारो मुफ्ती पाण ॿुधाईंदो समझो था हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था त वस्तफ्ते बिकल्बिक पंहिंजे कल्ब खां फतवा पुछ वइन अफ्ताकल मुफ्तीयून मुफ्ती तोखे फतवा ॾेई बि छॾनि पर वरी बि पंहिंजे दिलि खां पुछ अंदर वारे काज़ी खां पुछ इहो तोखे जेका फतवा ॾे उन ते अमल कर हां मुंहिंजा दोस्तो अंदर में अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानु हिकिड़ो करीनो मलाइक जो मुक़रर कयो आहे जेको हर वक़्तु ख़ैर जी तालीम ॾींदो रहंदो चङाई जी ॻाल्हि सेखारींदो रहंदो मुंहिंजा दोस्तो त उन ॻाल्हि खे मञो अमल सालिह कयो मुंहिंजा दोस्तो बुरायुनि खां बचो बेहयायुनि खां बचो पराओ हक़ न खाओ कंहिं सां ज़्यादती न कयो कंहिं सां ज़ुल्म न कयो मुंहिंजा दोस्तो पराई ॾीए जी वटि हुजे त उहा बि पराई न खणो मथां इन जो बि अल्लाह वटि पुछाणो थिए हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त ॾंदण आहे न जेको ॾंदण जेतिरी काठी जेकॾहिं पराई तव्हां फबाई त इन जो बि क़यामत जे ॾियारे तव्हांखे पुछाणो थींदो समझो था तो मुंहिंजा दोस्तो अमल सालिह कयो नेकी जे रस्ते ते हलो सुन्नत जी ताबेदारी कयो नमाज 5 वक्त पढ़ो जमायत सां नमाज पढ़ो समझो था जमायत सां नमाज पढ़ो अल्लाह सी तौफीक ॾे त तहज्जुद जी नमाज पढ़ो ऐं रोज़ानो घटि में घटि थोरे में थोरो बि 11 तस्बीहूं अल्लाह जे इस्म ज़ात जूं अल्लाह 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 11 तस्बीहूं घटि में घटि अल्लाह जे इस्म पाक जूं कयो
पोइ वरी ओतिरी देर हीअं दिलि में ख़्याल करे अलाह जे ज़िक्र जो वियो। ॾिसो कहिड़ी बहारी थी, जे गाॾी में पेट्रोल पवे त हली पवे न। अल्लाह जो ज़िक्र बि ईअं अंदर वारी गाॾी में पेट्रोल अथव जेको तव्हांखे नेकी जे रस्ते ते हलाईंदो। वरी इहा सोबत कज़ा न कयो, हीअ अच वञ कज़ा न कयो, 24 शरीफ़ जी महफ़िल जेका थिए पई इहा कज़ा न कयो। इंशा अल्लाह ताला ईंदड़ मथियो महीनो मुबारक जेको थींदो सो उहो सालानो ॾिहाड़ो हूंदो। उन जे लाइ तव्हां अॻुवाट तयारी कयो। तव्हांखे इहा मोहबतुनि भरी दावत ॾिनी वई आहे ऐं पंहिंजे दोस्तनि खे, संगत खे, यारनि खे बि इहा वञी दावत ॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन जल शानु शल सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हयाती शल महबूब जे दर जी ग़ुलामी में पूरी थी। या अरहमर राहिमीन या अकरमल अकरमीन। या